हिक कहाणी आहे शहज़ादे जी। हिकु बादशाह खे हिकु पुटु हुयो जेको ख़ूबसूरत हसीन बि हुयो ऐं अकुलमंद बि हुयो। हिकु ॾियारे हिकु उन बादशाह जे पुटु ख़्वाबु ॾिठो त मां शिकार जे ख़्याल सां वियो आहियां। हिकु अॻियां मुंहिंजे हरणु आयो आहे। उन हरण जे कढ लॻो आहे अची। हरणु हिन खे ॾिसंदो भॼ हलंदो वञे पियो, हिन खे गुसाईंदो हलंदो वञे पियो। हिकु बाग़ में हरणु लड़ी वियो। हीउ बि उन हरण जे कढ बाग़ में हली वियो। ॾिठईं त हिकु झूपड़ी ठही पई आहे जंहिंमें हिकु फ़क़ीर वेठो आहे। फ़क़ीर ॾे हीउ जो वियो त हिन खां पुछा कईं फ़क़ीर खां त हिते हरणु हिकिड़ो ॾिठुमि, सो उहो काॾे वियो? हुन फ़क़ीर चयुसि भाई इहो हरणु आहे असांजो धारियल, तो इन हरण खे तूं न मारिजांइ, इहो असांखे पंहिंजो धारियल आहे, इहो चरंदो आहे हिते। हिन चयो भला इहा ॻाल्हि आहे? चई हा। चई त भला मूंखे पाणीअ जो ढुग मिलंदो? चई हा बा पाणी छो न मिलंदो। हिन फ़क़ीर सॾु कयो त हिनखे त छोकिरीअ खे त हिनखे पाणी पियार। हीअ छोकिरी जो एतिरी सुहिणी हुई जो हिन बादशाह जे पुटु ॾिठो त हिन ते मस्तु थी पियो। हीअ पाणी खणी 2 क़दम अॻिते वधी त बादशाह बि क़दम वधायो त छोकिरी 2 क़दम वरी पोइते थी वई। बादशाह सलामत खे हुन चयो, बादशाह सलामत, अगरि तुंहिंजे पाणी नसीब में हूंदो त हीउ वटो मुंहिंजे तरीअ तां उॾी तुंहिंजे तरीअ ते अची पुॼंदो, तोखे अॻिते वधण जी ज़रूरत ई न आहे। हे बादशाह क़दम पोइते हटाए बीह रहियो साॻी जॻह ते। हुन तरीअ तां वटो उॾी बादशाह जे तरीअ ते पियो। बादशाह इहो ॾिसी अजब में पियो ऐं पाणी पी ऐं 2 टे मिंट हिन खे चयो त मां 2 टे मिंट थकु पटींदुसि, सो मंज़ल आहे खोड़, सो फ़क़ीर खे चयईं त मां वेहंदुमि। चई वाह वेह। फ़क़ीर त ईअं हाल अहिवाल केचरी कंदे फ़क़ीर खां हवालु वरितईं त हीअ छोकिरी तुंहिंजी छा थिए जेकी मूंखे पाणी पियारे वई? चईंदी इहा मुंहिंजी धीउ आहे, सो इहे असां ॿई रहियल आहियूं धीउ पीउ। चईंदी हीअ कंहिंखे ॾिनल आहे, कंहिंखां वरितल कीअं मिटी थियल त न आहे न? चई न न हीअ मुंहिंजो हिकु सुवालु आहे, सो जेको सुवालु पूरो कंदो मां धीउ उन खे ॾींदुमि। चई त कहिड़ो सुवालु आहे तुंहिंजो? चई हिकु मुंहिंजो टोयो आहे, जेको बि मुंहिंजो उहो टोयो फुल कंदो दुनिया सां त मां धीउ उन खे ॾींदुमि। हिन चयो त इहो त को मसइलो ई न आहे, मूं वटि त हज़ारे कोठियूं भरियूं पियूं आहिनि, दुनिया जो टोयो तूं वारो छा कंदो? हिन इहो सोचे ऐं हिन को मोकिलाए रवानो थियो त हिन जे पुट खे जाग थी पई। ख़्वाबु बि ॾिठईं। हिन चयो हा हीउ त मूं ख़्वाबु बि ॾिठो साईं। हीउ तकड़ि में सुबुह थियो तड़फियल करे पीउ खे अॼु पुॻियो अची। पीउ खे चई त मां हीउ ख़्वाबु ॾिठो आहे, मूंखे शादी करणी आहे इन शहज़ादीअ सां करणी आहे, न त ॿिए सां न आहे करणी। पीउ खे दादलो पुटु हुयो, सो जीअं पियो चवे तीअं करिणो पए पियोसि। हिन चयो भाउ हाणे नौकर चाकर मोकिलियो त आरे पारे हिन खे हाल अहिवाल ॾेई ॿुधाईं पीउ खे त हीअं हुयो वटो मुदे उॾरी आयो ऐं हीअं कुराड़ो, हीअं हरणु, हीअं छोकिरी। हिन खे सॼो तीर पे तीर पीउ खे ॿुधाईं। पीउ वञी वज़ीरनि खे नौकरनि चाकरनि खे ॿुधायो त हेड़े आरे पारे तव्हां घुमो, किथे बि लभेव सो उन सां रिश्तो असां कंदासीं। हिननि खे साईं नौकर चाकरनि वज़ीरनि खे सभिनि खे हिन खे ॾिनई दुनिया जा खुर्जी न भरे। जाचा ते के उत्तर विया के ॾखिण वियासीं, हाणे जाचा हले न उहो छोकिरो साईं मटिजी बीठो शहज़ादो। साईं हलंदे हलंदे महीने ॾेढ में ई मोटी आया रुली पिनी। किथे बि न कहिड़ो नज़ारो, न अहिड़ो हरणु, न वरी छोकिरी, न कुराड़ो, हिन खे किथे बि नज़र न आयो। हे मोटी आया। हिन पीउ चयुसि भाउ हाणे मूंखे इजाज़त ॾे, इहो मां वेंदुसि ॻोल्हींदुसि, बाक़ी हिननि तव्हां वज़ीर नौकरनि चाकरनि खां छा ॻोल्हियां इहा न लभंदी, सो मूंखे इजाज़त ॾे। हिन खे पुटु प्यारो पर न पियो छॾेसि। हिन चयो त ईअं न थींदो, मां जाचा कयां थो, बसि मूंखे 2 टे ॾींहं ढर ॾे। हिन चयो सही आहे। ऐं हिकु वरी हिननि बादशाह सां सलाह कयो हाणे हेतिरा ॾींहं रुली पिनी आहियां, तुंहिंजो पुटु मस्तानो आहे, इहो हिकु फ्राड ठाहियूं असां। सो हिननि फ्राड ठाहियो। साॻियो हरणु हथ जो धारियल ऐं साॻियो कुराड़ो उन नमूने विहारियनि ऐं ख़ूबसूरत का छोकिरी बादशाह जी मतिलबु वज़ीर जी धीउ हुजे उहा विहारियनि। हिननि साॻियो फ्राड जीअं हुन कहाणी खणी ॿुधायनि त ख़्वाब जो ताबीर करे ॿुधायुनि, तीअं हिननि इहो सिस्टम सॼो ठाहे छॾियो। पोइ हीउ साईं मोटी आया 2 टे ॾींहं रखी सिस्टम सॼो ठाहे थो वज़ीर नौकर मोकिलियईं जेका, सो अची ख़ुशख़बरी ॾिननि 2 महीननि 3 खां पोइ त ॿार जेको चई ख़्वाब जो ताबीर हुयो उहो वाक़ई असां ॻोल्हे आया आहियूं, तव्हांजो पुटु हले ॾिसे, बाक़ी असां सभु कुझु तयारु आहे कमु।
उहो बि शादीअ लाइ राज़ी न। हल सही आहे, हितां हे साईं वियो, उहो साॻियो सिस्टम जीअं हुन सम्झायोसि, हे हलंदो वियो त आम्हूं साम्हूं ॾिठईं त वाक़ई बि हरण तरे थो पियो। हल वरी विखूं वियो त साॻियो कुराड़ो वेठो आहे। साईं कुराड़े वता जी पुॻो हिन चयो आहे पाणी, चईंदा हा हाज़ुर बा, थी के चईंदा हेॾो पाणी त भरे आहे, महिमान आयो आहे, हीअ असीं पाॻी वटे में पाणी भरे आहे, साॻियो ई कमु हुजे। साईं हीअ वटे में पाणी जो भरे आई त हे हिते बीठो ई हुयो त वटो खणी सिधो सो वञी तरीअ ते रखियईंसि। तरीअ ते रखियईं त हुन जा त ताक़ा ई निकिरिया। उन महिल जीअं घोड़े वारो चबुक हुयो त तीअं ई शुरू थी वियो उन छोरीअ खे, ॾाढो कुटियईं शहज़ादीअ खे बि ऐं उन कुराड़े खे बि कुटियईं। चई इहो त न आहे, ही सॼो ड्रामो आहे, ॿुधायो त तव्हांखे कीअं चयो आहे, कीअं कमु आहे। सॼो हुननि चयो त भाई असांखे फलाणे वज़ीर ऐं फलाणे जी धीअ ऐं छोकिरीअ चयोसि त मूंखे फलाणे वज़ीर एतिरा पैसा ॾे, मूंखे विहारियो आहे, सॼो हरण बरण सॼो कमु इन जो आहे। हिनखे कावड़ वठी वई, पीउ ते वज़ीरनि ते, हे कावड़ में पाण निकिरी पियो। वज़ीरनि वापसि वञी पीउ खे ॿुधायो त भाउ पुटु तुम्हारे खे बादशाह सलामत खे ॿुधाइनि त बादशाह ज़ादे खे ख़बर पइजी वई असांजी प्लान जी, सो उहो कावड़े में हेॾे मोटियो ई कोन असां सां, उहो पंहिंजो मुंहुं रुख करे हलियो वियो। हाणे साईं छॾ वज़ीरनि खे, बादशाह खे, हीअ साईं पाण निकिरी पियो, हल हल ॻोल्हा दे, हल हलंदे हलंदे ॻोल्हा दे। वञी हिकिड़े वण हेठां थकिजी ऐं घोड़ो ॿधी सुम्ही पियो। जंगल हुयो हुते, हाणे राति थी वई करे ज़िंदगी जंगल न रहियो, न कुझु बि न, नाज़नि जो पालियल। हाणे जंगल में हिनखे राति पइजी वई, हीअ त सुम्ही पियो त हिकु देव हुते अची लथो, आदम बू करे अची हिनखे जाचा कंदो अचे पियो। हुनखे ख़बर पई, धप पई, हिनजी बि ख़बर, हिनखे बि जाग थी पई, देव जो खड़को ॿुधई ऐं देव खे रड़ करे पियो चवे, देव हली आ मूंखे खाओ, मां पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। देव खे चई 2-3 चकर चई त भाउ हली आ मूंखे खाओ, मां ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां, बसि मां नथो जीअण चाहियां। देव जो आयो वेझो, हिनखे ख़ूबसूरत हसीन ॾिसी हिनखे चई त भला तूं ज़िंदगीअ मां बेज़ार छो आहे, अहिड़ो नौजवान ख़ूबसूरत तूं ज़िंदगीअ में बेज़ार छाजे करे आई, छा मसइलो आहे। हिनखे देव खे हमदर्दी हिन सां अची वई, हे इबरत में देव अची वियो त घणा माण्हू टिजी भॼंदा आहिनि, हे पाण थो चवे त अॼु मूंखे मार। हिन को इहो पुछा कयईं देर बिदर त छा मसइलो आहे। चईं बसि मां जीअण नथो चाहियां, मां पीउ खे प्यारो बि ॾाढो, बसि हिकिड़ो कमु चयोमांसि सो मुंहिंजो बाबे पूरो न कयो, बसि मां हिन ज़िंदगी खे मां कंदुमि छा, मरण थो चाहियां। सो ॻाल्हि हुन चयो देव ॿुधाए। हिन चयो त हिकु शहज़ादीअ जो ख़्वाबु ॿुधाईं, सॼो तेर पितर, उहो वटो, उहो कुराड़ो, उहो हरण, सॼी तक़रीर करे ॿुधाईंसि ताबीर सां। हिन चयो त हा वाक़ई बि इहा शहज़ादी आहे, मूंखे ख़बर आहे, इहा वाक़ई बि आहे, पर जेको टोयो जो कुराड़ो चई न, चई इन जे टोयो न आहे, इहो हिकु जादूअ जो हिकिड़ो रखियल आहे सिस्टम, जो जेतिरी बि दुनिया ॾींदसि इहा वेंदी हिकिड़ी गुफ़ा में गॾु थींदी, इहो टोयो कॾहिं बि न भरे सघिया, हले केतिरा आया ते बि कोन भरे सघिया। हिन चयो त इहा ॻाल्हि आहे, हिन चयो हा इहा मूंखे ख़बर आहे, पर तुंहिंजी मां मदद करे सघां थो। देव चयुसि, चए तूं कीअं मदद कंदे। चई त मां हिकिड़ो कखु आहे, सो उहो कखु ॾेई ऐं तूं दुनिया जेतिरी विझंदसि तेतिरी उन में ठही वेंदी। हिन चयो सही आहे। हीअ साईं हिन कखु वठी छॾियो, सो हिन वियो वञी साॻे घर में वापसि मोटियो। बादशाह सलामत पंहिंजे पीउ खे चईं वा तुंहिंजे वज़ीरनि नौकरनि कोन लधी, मां ॻोल्हे आयुमि उहा शहज़ादी, सो मूंखे हेतिरा दुनिया जा खोजूं न खपनि, सो मां उहा वञा थो। भाउ चईंसि भाई तूं मस्तु मोटी अला, मां उमेदु लाइ छॾी, तूं जेतिरी वणे तेतिरी दुनिया खण, पर भली ॻोल्हे आयो त शादी कर, तूं तोसां इनकार कोन्हे। पुट खे चई वेंदो बि अकेलो दुनिया मूंखे भरे ॾे। हिन चयो सही आहे। हीअ दुनिया काए वञे उते पुॻो। हाणे हीअ त आज़मूदो लहणु चाहे पियो त पोइ हिते दुनिया जेकी बि आहे मेड़ सेड़ खणी आयमि, कुझु आहे बि। हिन हाली 5 ऊठ शइ दुनिया जा भरे वियो, अची हुन टोए में विझंदो वियो। उहे 5-6 ऊठ विया, पर कर ई न आई टोए में, ॼण काशे विधी कोन आई। हिन चयो त हाणे छा मसइलो थींदो। हिन खे ॻाल्हि यादि अचे वई हुन वारी, पोइ वरी साॻे देव खां हू कखु वञी वठी आयो। कखु वठी साॻियो वियो, पीउ खे चईं भाउ मूंखे दुनिया खपे। चईं भाउ हाणे ॿी सभु जे खणी वई, हाणे रही कोन्हे, हाणे जेकी रुग सुग आहे सा बि मेड़ भाउ खण, तोखां हाणे काशे प्यारी न आहे।
हिन जेको आहे सो हूअं उठ भरे वियो, हिन हिकु वरी घोड़ो भरे वियो। हे फ़क़ीर ॾिठो त हाणे हेतिरी दुनिया खपी वई त हाणे हिकिड़ो घोड़ो भरियो, हाणे कहिड़ो रंज कयांसि, भला इहा बि कसे छॾियांसि। हिन खणी छाओ ॾियांसि, टोयो जो वेझो करे बीठो। हिन वरी चयो त भाउ इहो अखि में छा पइजी वियो आहे तुंहिंजे में। हिन थोरो अखि ॾे पंहिंजे ध्यानु कयो त होॾो हो कखु विझी वियुसि। कखु विझी ऐं चईं त भाउ मतिलबु छा नज़र आयो पई न आहे कुझु बि। हिन अचे उहो जो विधई छा बुक 3-4 विधे नालो टोयो फुल थी बीह रहियो। हिन उन महिल चयसि बसि मुंहिंजो शर्त पूरो थी वियो, तूं मुला घुराए। हे साईं मुला घुराए वठी आया, निकाह थी विया, सभु कुझु थी विया। ही शहज़ादी ऐं पाण हाली हिते रहिया हिन कुराड़े। शहज़ादीअ त रहिया जो त हाणे शहज़ादी जो वञे हुन कमरे में, ॾिठई त हञ भणाई दुनिया जे हिते त भाउ खोड़ो लॻो पियो आहे वॾो, कॾहिं ज़िंदगीअ में अॿे ॾाॾे में न ॾिठो। वरी जो वञे हुन सोरे जे कमरे में त उते त अञा धुन उन खां वधीक बीहण लॻो पियो आहे। हे चई हञ भणा हेॾी दुनिया काॾों आई। चई त बसि हीअ शहज़ादी जेकी चयसि त भाउ हीअ दुनिया जेकी आहे सो मूं पाण कठे कई आहे, बाक़ी जेकी बाबे जी कोठीअ में ॾिसी आई सो बाबे पाण कठे कई आहे। सो इहा जीअं तंहिं ठगी अथई, बाक़ी हीअ मुंहिंजी महिनत जो पोरियो आहे। हिन खे वहम थी वियो, भणा महिनत जो पोरियो, हेॾी दुनिया खोड़ो लॻो पियो आहे महिनत जो। हिन खे वहम थी पियो त महिनत ईअं न आहे, को मसइलो आहे। हिन चयो तूं वहम न कर। हिन चयो न मूंखे शक आहे, वहम आहे मतिलबु त हे न मतिलबु त ख़्याल जेको पुठी ॾे सुम्ही पियो त हिन चयो राज़ जी ॻाल्हि ॿुधाए। हीअं न पई ॿुधाए त पहिरियां चईं बसि महिनत जो खोरो आहे, सम्झ ॻाल्हि खे। पोइ हिन पुठी ॾे सुम्ही पियुसि। पोइ शहज़ादीअ सुबुह ते हिन खे चयो त मुंहिंजो महिनत जो पोरियो इहो ई आहे त मां टुवाल भरींदी आहियां। उहो मां बादशाह ने खणी वेंदी आहियां या वॾो खणी वेंदो आहे त हीअ दुनिया उन ॾों खॼी ईंदी आहे। हिन चयो त किथे बि तूं हल, कंहिं बि बादशाही में हल, टुवाल ही भरियो त मां अधु कमु आहे रहियल, पर मां 5 मिंटनि में पूरो कयां, तूं हल। शहज़ादी पाण इन टुवाल खणी निकिरी पिया। हिकु चईं त हीअ टुवाल तूं शहज़ादी चयोसि त उन महिल ॾेखारिया जंहिं महिल हुनजी केचरी बादशाह सलामत जी ख़तमु थी वञे, केरु न रहे, पोइ हिन बादशाह सलामत खे तूं टुवाल ॾेखारिजांइ। बादशाह सलामत पाण तोखे इहो क़ीमत ॾींदो। हे साईं वेठा साईं माण्हू जेको अवाम पंहिंजी केचरी करे जंहिं महिल फाइनल कमु थियो सो कुझु रहिया कोन, बसि हिकिड़ो कुराड़ो हिकिड़ो वेठो। हिन जो हाणे हीउ कुराड़ो आहे पीसनि आहे। हिन टुवाल कढी बादशाह खे ॾिनो, बादशाह सलामत हीउ टुवाल आहे सो मूंखे खपाइणो आहे, तव्हां हिन जी रक़म ॾियो। सो बादशाह सलामत टुवाल ॾिठो। सो बादशाह सलामत चयो त भणा वाह कारीगर वाह साईं अहिड़ो टुवाल। चई मर्द भरियो आहे या माईअ भरियो आहे? हिन चयो त न औरत भरियो आहे। हिन चयो त सलाम आहे कारीगर खे, वॾी महिनत थियल आहे, पर हिन जी मां क़ीमत अधु बि नथो ॾेई सघां। बसि रुॻो हिकिड़ो उठ काए अचे पंहिंजे हिसाब सां, तूं उहो काहे वञिजांइ पंहिंजे हिसाब सां भरे वञ दुनिया जो जेतिरो वणे तेतिरो। सो इन जी हीअ कमाई आहे, वधीक मां नथो ॾेई सघां, हिन एतिरी कमाई आहे बसि। हिन बादशाह सलामत चयो सही आहे। हिन चयो भाउ सुबुह अचिजांइ उठ काए। सही आहे। हीअ साईं हाणे दुनिया जो ख़बर पइजियसि भली, पर हीअ मोटी वापसि साॻी वटि आया। हिन खे किथे रहियो हुई उते साॻी गुफ़ा में आयो। शहज़ादीअ पुछा कयोसि ॾे हाल। चई वाक़ई बि हिन सोच पाण ई वेड़ाई त भणा हुन बादशाह सलामत इहा ख़बर बि न पए त मर्द जो आहे मां इहे भर पए। सो बादशाह सलामत इहो त हिन वाक़ई बि जॾहिं उठ दुनिया जो अलाए केतिरा उठ गॾु करे एतिरी दुनिया कई हूंदई। हिन खे यकीन थी वियो हीअ ज़ाल खे आयो तूं सची आहे, सो मूंखे वहम हुयो। सो इन करे हे जो जंगल में रहियल आहे ज़ाल मुड़ुस लिकियल जो हुया त उहो कुराड़े चयो त भणा हीउ केरु आहे, किथां जो आहे माण्हू, भला हिन जे थोरो कढ लॻो वियो कुराड़ो जेको वेठो ॿियो जेको हिन रिझ न कयो। उहो कुराड़ो हलंदो हलंदो वियो त हिन खे ॾिठईं त भणा हिन सां गॾु माई अहिड़ी आहे जो ॿरे थी पए राति में बि, अहिड़ी सुहिणी हसीन। हिन बादशाह सलामत खे मोटीअ जे हवाले ॾिनो। बादशाह सलामत जेको हीउ टुवाल खपायो न, हीअ टुवाल त ॾिस सुहिणो आहे, पर हिन जी मालिकिन हिन को ॿीण सुहिणी आहे, तुंहिंजे घर में त गॾियूं वणियूं पिन औरत ई त उहा आहे। हिन बादशाह सलामत खे चयो त सची ॻाल्हि आहे? चई हा। चई हल त हल। हीअ बादशाह वठी जंगल खे, बादशाह पहिरियों ऐलान ॾेई छॾियो, सॼे जंगल खे कड़ो ॾियो जीअं इहे निकिरनि न।
ही साईं बादशाह सलामत ऐं ॾिसनि हाणे विया सुबुह थी ख़ैर सां बादशाह सलामत सुबुह साजर कड़ो लॻल हो राति जो केरु निकिरी न सघियो हीअ सिधो सो वञी हमरा उन ॾे शहज़ादीअ ॾे वियो। हाणे शहज़ादीअ खे हेॾे नौज़ारनि सां हेॾे सेना सां गॾु जो बादशाह आयो त हुनजी ॿोली बंदि थी वई यार जी। हिन चयुसि भाउ माल जाॾो तूं आहीं ताॾे रवानो थी शहज़ादी हिते फिटी कयूं वञि। हाणे हेॾी सेना हूंदे ही छा करे सघे थो। हिन उहो शहज़ादीअ खे वतियूं हलिया विया उहो झंगल में उते रहियो। हाणे साईं हिन शहज़ादीअ चयोसि भाउ बादशाह सलामत मुंहिंजो मुड़ुसु माण्हुनि जा मरी वेंदा आहिनि ते बि उहे 6 महीना 10 ॾींहं या एतिरा बि 4 महीना 10 ॾींहं रहंदियूं आहिनि अदत में। मुंहिंजो त ज़िंदा आहे मूंखे घणो न बसि 3 महीना छा वञासि इहा इजाज़त ॾिए त मां मुड़ुस जे अफ़सोस में वेहंदमि बाक़ी पोइ तोसां शादी कंदमि। हिन बादशाह सलाम जो सही आहे तोखे मां 3 महीने जी मोहलत ॾियां थो पोइ शादी कंदासीं। सही आहे हे साईं 3 महीना 10 ॾींहं त हाणे हीउ यार त इन पागल थी वियो चरियो थी वियो सम्झी इन इश्क में इन सदमे खां पोइ हे साईं घिटुनि में वते पियो सभु शइ खाईंदो किथां कहिड़ी शइ कंहिंखां कसे कहिड़ी शइ कसे मतिलबु सभु पागल थी वियो इन सदमे में। हलंदे हलंदे 2 महीना हिते गुज़री विया 3 महीनो बि अची वेझो थियो त शहज़ादीअ चयो त भेण हिन यको सार न लधी सो 2 ॾींहं खे चई तोखे मां ही 500 रुपया ॾियां थी तूं शहर में वञ हेड़े आरे पारे को सुझई थो त हुनखे पता पार कुझु ॾिनई। हिन शहज़ादी साईं हीअ बानी वई घुमी फिरी ॾिठई त भणा को बि ॿियो कोन नज़र आया त हिकिड़ो बि दरवेश हिनखे सम्झ में आयो त जेका पता पार शहज़ादी ॾिनासि सो हिन में लॻनि था सो बि भुॻड़ा हेठि जेका हुन ठाहिया पियो उन भुॻड़ा हेठि किरनि पिया उहे मेड़े पियो वेठो। शहज़ादीअ खे ॻाल्हि अची कीअं त हेड़े आरे पारे हिकिड़ो चरियो थी वियो आहे सो ई उहो भुॻड़ा मेड़े पियो उन जा पार तूं जेका ॾिना उहे लॻा सो ॿियो मूंखे नज़र ई न आयो। हिन चयो त बसि आहे बि त इहो ई आहे चई हीअ 1000 रुपया वठि इन खे ॾे वञी ऐं इन खे तूं ॿुधाइजांइ कन में सोई माण्हू जे मुंहुं ते न कन में ॿुधाइजांइ सो हीअ 1000 रुपया अथई को घोड़ो बि ख़रीद करे घोड़ो न पर उठ बि ख़रीद करे ऐं कुझु लटा वग़ैरह बि वठे फलाणे बादशाह जे पुठि ॾोंहुं महल जे हिकु रोशनदान आहे उन जे कुंड खां अची बीहे त मां उते ईंदीमांसि टप ॾींदीमांसि मथां उठ जे जेकॾहिं हूंदी हयाती त मां हिन जी न त भला हुई त मुई त पई आहियां। हिन वञी इहो सॼो न्यापो हुनखे ॾिनो उहे पैसा बि ॾिनईसि हे साईं लटा कपिड़ा बि पंहिंजा वरितई कुझु फैशन बि मटियईं उठ बि ख़रीद कयईं साईं हिनखे खाधो वाधो बुख लॻी ॾाढो खाधई मानी सानी वठी ॾाढो ड्रो करे खाधई सॼो उठ बुठ ते उते सवड़ियूं ॿवड़ियूं कुझु विझी ऐं उठ ते हुनखे उते कुंड खां सुरंदा हुन खां रोशनदान खां बीहारियईंसि। तोखे ख़बर आहे तव्हांखे त अक्सर नंगर ॾींहुं 2-3 साल न खाधो बुख ते हो वीचारो हुन नंगर वीचारे घणो खाधो ड्रो ते निंड हिनखे वठी वई ड्रो त हाणे निंड नशो हिनखे निंड वठी वई मार हथ में आहे उठ झलियो बीठो आहे उते हिनखे निंड वठी वई। सही हाणे काफ़ी राति गुज़री त हिकु चोर बि उतां पासो ॾे टपियो ॾिठईं त भणा हाणे थमरा सुतो पियो आहे सो मार हथ में अथसि सो उठ हलो सफ़ा ॾिठी संजियल हिन खणी छा ॻोल्हियांसि चढ़ी पियो उठ ते लांग वराए त होॾो शहज़ादीअ खणी टप ॾिनो सिधो असां वञी उते उठ ते हे साईं लांग वराई उठ खे चोर पटियो हलियो वियो हू यार उते ई सुतो पियो आहे। हलंदे 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 कुझु हिकिड़ी ॿी बादशाही टपी विया सो ॾींहुं बि थी वियो। शहज़ादीअ चयोसि कुझु मंज़िल हणी आहे बहरहाल शहज़ादीअ चयोसि त भला ॾे हवाल भला ॻाल्हाए ॿोलाए कोन थो हाणे त भला खोड़े दूरि मंज़िल निकिरी आया आहियूं तूं भला चईं ॻाल्हायां ॿोलायां छाजो करे रोअण जो पई ते वराईंदा तूं केरु चई तूं तुंहिंजी सकी मथे न मूंखे अला तो जहिड़ो हुसनदार मूंखे ॾिनी आहे शहज़ादी सो हुनखे छॾ तूं हो काॾे बि वियो हाणे तूं मुंहिंजे हवाले आहे मुंहिंजी आहे तूं मूंखे अला ॾियारी आहे हुन थोरे ॾिनी आहे हीअ चोर ऐं शहज़ादीअ हल हलणु लॻी पई आहे साईं हाणे सुञाणी साईं हाणे शहज़ादी चवणु भला असुलु वॾो लॻो पियो आहे हाणे हलंदे हलंदे
ॾिठे त हिकु खबड़ आहे वॾो वण दग ते। सो हिन वारी चयो त भला हाणे तौंकल करे उहा शहज़ादी मथां ॾार चिंबड़ी पई। हीअ चोर यार वेंदो रहियो। हिन खे ख़बर ई न कई लही वई जा काॾे पई इहा ख़बर ई न। हीअ मार वियो ज़ुकड़ कराईंदो वियो। हे हले वियो साईं शहज़ादी टप ॾेई हेठि लथी जंगल में आ खणी कीअं। हे साईं हलंदो हलंदो इहो वियो पिए ऐं हे कुझु मंज़िल हे बि करे वियो ऐं हुनखे बि जाग थी। उठारे जेको बादशाह जेको हुयो बादशाह जो पुटु हुयो जेको बादशाह उनखे बि जाग थी। ॾिठे त न उठ न मार न कुझु बि न हंज भणा सभु शइ वही हली। हे वरी पुठियां पेरा खणी कढल हिकु रवानो थी पियो ऐं हुन बि पोइ ते लूणो वरायो त शहज़ादी आहे ई कोन उठ ते। हुन बि चयो भला हाणे हे हथनि में आयल शिकार कीअं छॾिया। हीअ साईं वरी वापसि थी पियो हो बि हलंदो 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 साईं। हाणे शहज़ादी हीअ अंदरि जंगल में रहे पई साईं। हलंदे हलंदे ही हिकु ॾींहुं ईअं ॿाहिरि पधर ते निकिती। जीअं हाणे पधर थी वियो झंग में निकिरी के ॿेट ते पुॻी त उते को बादशाह बि ईअं ई वज़ीर शिकार जे ख़्याल सां अचनि पिया घोड़े ते मोट कई आहिनि जा वञनि पिया त ॾिठनि त भणा शहज़ादी दग ते बीठी आहे। ईअं घोड़ो डोड़ाए ॿई पुॻा हो चए वज़ीर त मुंहिंजी आहे हो चए त मुंहिंजी आहे। साईं इहे बादशाह ऐं वज़ीर पाण में चवंदा अचनि पिया। हाणे साईं शहज़ादी अची वेझा थिया हो बि ॿुधे पई हाणे मुंहिंजी आहे त ॿुधे पई। हिन चयो त मां थींदमि त हिकिड़े जी न ॿिन्ही जी त कोन थींदमि न। शहज़ादीअ चयो पोइ जेको बि तव्हां पाण में फ़ैसिलो कयो जा मूंखे गज़ ॾियो मां गज़ जो जेको आहे गज़ उछलियां थी। जिथे बि पियो जेको अगल खणी आयो त मां ज़ाल उन जी। हिन शहज़ादीअ ट्रिक विड़ी हिननि खे गज़ हणी परे ॾिठे हाणे झंग ॾे वञी उछली खणी। हे वरी ॿिया विया वञी झंग में वञी ॿई ॻोल्हण लॻा डुकिया भॻा हेॾे होॾे। शहज़ादी जो पई कढंदे तरार हुननि जे ऐं ठका कढाई हिकिड़े घोड़े जी जंगू कपियईं ॿिए घोड़े ते लांग वराए पाण चढ़ी होती वञे। हो यार पाण में विड़ी विड़ी हिकिड़ो न हिकिड़ो मिड़ई खणी आयो गज़ कमाण। शहज़ादी गज़ कमाण मूंखे हथ में मुंहिंजी आहे तूं रोअण जो हिन ॾिठे त घोड़े जूं जंगूं वॾियूं पियूं ॿियो घोड़ो आहे ई कोन शहज़ादी बि न आहे। हिन जो आहे बा अफ़सोस ऐं ही ॿई बि उते पुॻा अचे। हिकु बादशाह जी जो उठ झले बीठो रोशनदार खां ॿियो चोर उहे ॿई बि अची उते पुॻा अची हिन बादशाह सां ऐं वज़ीर सां मिलिया। चई भाई अहिड़ी औरत ॾिठई हुन आर पार हिन जी हा वाक़ई इहा औरत ॾिठमि जे अहिड़ी हार पार मूंसां बि हीअ हालति करे वई। हुन चयो त चोर बि चयोसीं मूंसां बि हीअ हालति करे वई त इहा ॻोल्हणी आहे। त होॾो बादशाह वज़ीर ऐं चोर ऐं बादशाह हू पहिरियों जंहिंसां शादी थी हुई इहे टई चारई हिन शहज़ादीअ जे वरी कढ लॻी पिया। हल हलां साईं हाणे घोड़े जा हिननि पेर खयां हल हलां साईं। हीअ सुठी मंज़िल करे हिकु दरिया जे ॿेट ते अची उते घोड़ो पियारे ऐं पाण सुम्ही पई त सिजु लही वियोसि त हुन ॾिठो त हाणे हऊ भाऊ टरी विया त हुन सुम्ही पई। इतफ़ाक़ सां हिकु सौदागर बि उन दरिया जी वटि सां आयो पिए। उन सां कुझु पंहिंजा सौदागर कुझु वरी पाण हुयो कुझु साथी। सो हीअं भाउ ॿ हुया सौदागर। सो हीअं परे को ॾिठनि त हिकु हीअं सफ़ा झंगल जी मतिलबु दरिया जे वट ते रोशनी पई ॿरे पर अलाए छाजी आहे। हिकिड़े भाउ चयो त जिन आहे कंहिं जो भूत आहे कीअं चयो देव आहे। सो हे बि चवनि पिया हलो त ॾिसी अचूं। हाणे कपर ते अची वेझो थिया। हाणे साईं हाणे केरु वञे न पियो ॾिसण त हाणे कहिड़ी शइ आहे। भाउ निंढे चयुसि तूं वञ त हुन चयोसि निंढे चयोसि त न भाउ तूं वञ। भाउ चयोसि जेकॾहिं मां वेंदुसि जेकी शइ बि निंढे चयुसि त उहा मुंहिंजी थींदी। हिन चयो हल सही आहे हुन चयो भला हाणे सही आहे तुंहिंजी थींदी। हिन चयो हे जो हलंदो हलंदो ॾिजी जो वियो ॾिठई त भणा अहिड़ी ख़ूबसूरत हसीन शहज़ादी सुती पई हीअ त। हिन शहज़ादीअ खे जाॻायो चई केरु आहे भूत आहे जिन आहे हिते सुती कीअं पई। चई न भूत आहे न जिन आहे हिकु इंसान जो बचिड़ो आहियां। तूं केरु आहे हिन खे पुछा की। चई त मां बि इंसान जो बचिड़ो आहियां हिकु सौदागर आहियूं असां हीउ ॿेड़ो असांजो हेॾो बीठो आहे असां वियासीं पिए तुंहिंजो हुस्न ॾिठोसीं चिमकंदड़ तॾहिं लड़ी पियासीं। हिन चयो त ॿियो कंहिंसां गॾु केरु आहे। चई ॿिया साथी आहिनि ऐं मूंसां ॿियो वॾो भाउ बि गॾु आहे। चई त वॾो भाउ तोसां गॾु आहे तूं मूंखे वठी हलंदे तव्हां वरी वॾो भाउ तोखे चवंदो त तूं आंदी आहे त हाणे मां शादी कयांसि। हिन चयो न मां इहो वॾे खे पहिरियों चई आहियां त हाणे त मां
मुंहिंजी शइ थींदी, ईअं न थींदी। हल साईं, हिननि ॿई हिन चयो त हल, हुन शहज़ादी चवणु वरितो। हीअ नंढो भाउ वठी वियुसि, वॾे भाउ जो ॾिठी त वॾे भाउ जो मुंहं में पाणी अची वियो। हिन चयो त चई छाजी तुंहिंजी, मुंहिंजी आहे, वॾो केरु आहे, मां आहियां न। नंढे भाउ खे ॿ टे छिड़िॿूं ॾेई चुप कराए छॾियईंसि। हुन शहज़ादी चयो तोखे मां चयो त तुंहिंजो भाउ तोखां कसींदो मूंखे। हाणे साईं हाणे चपा चट वेठो साईं। हाणे हिन खे वॾो भाउ आम्हूं साम्हूं बीठो, ज़बान थियल ई। हिन शहज़ादी चयो त वॾे भाउ खे तूं हेॾे होॾे साइड थो हटाए, त तूं मां शादी कयूं, हू वॾो आहे, हाणे तूं सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हिन जे देरी न कई, जीअं तराड़ पंहिंजो कढी बीठो, जीअं ई वॾो पंहिंजे गोॾे ते विहारे वेठो हुनखे, शहज़ादी खे त ठकायो तराड़ कढंदे भाउ जी मुंडी ओॾे पई। हिन भाउ जी मुंडी ओॾे पई त हिन चयो भला चरियो थियो या भाउ खे वरी दरिया में उछले पियो। हिन चरियो थियो या भाउ खे दरिया में न उछलियो, तुंहिंजो वरी बि भाउ आहे, हिते काॾे पूरियूं हले त सुभाणे परीहं वरी ईंदे त ॿ कुल ॾेयूं हलंदे त वरी बि भाउ अथई। हिन शहज़ादी ईअं हिन खे चयो। हिन वञी वरी ॿेड़ो बीहारे पट सां, ऐं हीअ वञी क़बर खोटे ऐं भाउ खे दफ़नाइण जी कोशिशि बि कई। त हिन वरी देरी न कयो, उन महिल वाघ छोड़े ॿेड़े जा रवानी थी पई। हू दफ़नाए पियो वेठो अञा, उहो दफ़नाए अञा बीठो ई कोन, पोइ हिते लूण वराए न ॿेड़ो न वरी साथी। हल भण हुते वेठो आहे त होॾो ॿिया चारई हो बि पुॻा अचे, बादशाह, वज़ीर ऐं चोर ऐं बादशाह पहिरियों चारई हुते पुॻस अचे, ऐं बादशाह बि पुॻस अचे। उहे साॻा ई चारई ॼणा। हिन खां पुछा की अहिड़े आरे पारे का औरत, चई हा यार, हीअ ज़ुल्म करे वई, मूंखां भाउ पी माराए वई, मुंहिंजो सामान, मुंहिंजा ॿेड़ा हे सभु कुझु कयूं हली वई, हीअ ज़र न वई। हल हे बि सियाणे 4 ॼणा हो, चई पंजो हे बि सियाणे नेरन जे कढ लॻी पियो शहज़ादीअ जे। शहज़ादी हलंदी हलंदी वञे पई, उन में ॿेड़े में हिकु तोतो वाड़ियो पियो हो, सो ॻाल्हाए पियो इंसानी हिसाब सां ऐं प्यारो बि हुयो। शहज़ादी वञी उन तोते खां पुछा कई त बादशाह, इन सौदागर तोखे हिते छो वाड़े बीठो आहे ऐं कहिड़े हिसाब सां तूं हिते वाड़ियल आहे? त तोते चयो शहज़ादीअ खे त हीअ जॾहिं सौदागर जिथे बि इलाइक़े में बादशाही में बीहंदो आहे, सो मूंखे हथ कढंदो आहे। मां उन सॼी बादशाही जो चकर ॾेई हाल वाल वठी चवंदो आहे तेर पितर त मां हीअ सम्झ में ॻाल्हि अचे त हीअ शइ हिते हीअ थियो आहे, हीअ मसइलो हिते हीअ थियो आहे, इहो सॼो हवालु मां वठी ॾींदो आहियांसि। इन करे हिन सौदागर मूंखे रखियो हो साईं। तॾहिं ज़माने में जेकी बि जीअं बादशाही खां टपंदी हुई त उन जॻह तां हिनखे पैसा ॾियणा पवंदा, कुझु ॾेई पोइ अॻिते वधंदो हो। उन हिकु ॿेड़े रोक ते पुलिस हिकिड़ो चौंकी बि ठहियल हूंदी, जिस तरह ते हीअं जीअं हाणे दुनिया में असां वटि आहिनि पुलिस वारा चौंकी, उन हिसाब सां हिकु चौंकी हूंदी, सामान जी ॿेड़े जे हिसाब सां टपंदो, कोई बि तो पैसा ॾे पंहिंजे हिसाब सां उहो मोटंदो। सो हे बहरहाल ॾिठईं त हाणे हिनखे हकल थी त हीअ वराए हुते ॿेड़ो पासे में जले, ऐं हुन बादशाह वारा औरत वारा लिबास लाहे ऐं बादशाह नारा पातईं, जेका बि हुननि जा सौदागर जा सामान हुयो सभु उहे पाए, ऐं हिकु नौजवान छोकिरो थी पियो। शहज़ादी ख़तमु थी वई ऐं हिकु नौजवान बादशाह सां शहज़ादो थी पियो। सो उते ही जो हली वियो उन बादशाहीअ में, उन बादशाह वटि वञी हुनखे भरिणो हुयो पंहिंजो जेको हुयो सिस्टम। सो ही बादशाह वटि पुॻो त बादशाह ॾिसी हैरान अची वियो त भला अहिड़ो शहज़ादो। हिन खे पुछा कईं बादशाह सलाम त तूं पुराणो नथो लॻे सौदागर, तूं नईं मूं थियो आहियां? हिन चयो वाक़ई बि मां सौदागर नओं आहियां, पुराणो न आहियां। सो ही बादशाह चयो त बसि तुंहिंजी जेकी बि आहे सो मां भरींदुसि, तोखां कोन था वठूं कुझु बि, तूं वापसि ॿेड़ो कायूं वञी जाॾे वञे थो सौदो आहे कर कम सां केर सां बि। सो हिन बादशाह हिन खां कुझु बि न वरितो। हिन जो हुस्न ॾिसी ऐं हिन जे हिसाब जवानी ॾिसी हिनखे इनाम तौरु इहो ॾेई छॾियो। हीअ वापसि अची ॿेड़े में चढ़ियो ऐं रवानो थियो त पोयों हिनजो वज़ीर चालाक होशियारु हुयो। बादशाह सलामत खे चई त बादशाह सलामत, इहो हिकु शहज़ादो न हुयो, इहा हिकु शहज़ादी हुई। चई न भाउ, चरियो करे थो तूं वज़ीर मूंखे, ॾिठे वाइठे बि शहज़ादो लॻो पियो, शहज़ादी काॾां हुई? हिन चयो त न, इहो बादशाह सलामत, सो इहा शहज़ादी हुई, शहज़ादो न हुयो। हिन कहाणी खे हिते ख़तमु था कयूं। ॿियो पार्ट तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मिलंदो। असां सां गॾु रहण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे लास्ट तक लाज़िमी ॾिसिजो। वधीक तव्हांखे हिन में कहाणियूं भलियूं भलियूं मिलंदियूं। अस्सलाम वालेकुम।